जामशोर इतिहाद जे उम्मीदवारनि जूं इलेक्शन सरगर्मियूं थोरो शोर सां जारी आहिनि। जामशोर सोसाइटी में नारेजा बिरादरी पारां PS 79 जे उम्मीदवार आज़ाद मलिक चंगेज़ खान ऐं सदस्य इतिहादी NA 226 ते GDA उम्मीदवार सैयद मुनीर हैदर शाह जे मान में कॉर्नर गॾिजाणी कोठाई वई, जंहिंमें इलाइक़े वासियुनि वॾे तइदाद में शिरकत करे खेनि साथ ॾियण जो फ़ैसिलो कयो, जॾहिं त अवामी शिरकत सबबि कॉर्नर गॾिजाणी वॾे जलसे में तब्दील थी वई। बे पासे म्यूनिसिपल बोलहाड़ी जे इलाइक़े मुस्लिम टाउन जे हिंगोरा कॉलोनी में पिण हिंगोरा बिरादरी पारां कॉर्नर गॾिजाणी मुनक़िद कई वई, जंहिंमें मलिक चंगेज़ खान साथियुनि समेत शिरकत कई। ॿिन्ही प्रोग्रामनि में मुख़्तलिफ़ बिरादरियुनि पारां जामशोर इतिहाद में शमूलियत अख़्तियार करे इलेक्शन मुहिम में साथ ॾियण जो फ़ैसिलो पिण कयो वियो। इन दौरान दीवान महेश कुमार जेरामाणी, मोहम्मद खान बारीजो, रिज़वान जतोई, आसिफ कोरेजो, दीदार हुसैन बुघियो, यूनिस ओठो, वहीद अबड़ो समेत ॿिया बि साणस गॾु हुआ। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था, त पोइ देर छाजी। हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।